रमज़ानुल मुबारक जी बाबरकत रात जे अंदर अल्लाह ताला तवां असांखे रहमत ऐं बरकत वारे क़ुरान जी मजलिस नसीब फरमाई आहे, जंहिं मजलिस जो मोर ऐं सरदार अल्लाह जो क़ुरान आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रजब शहरुल्लाह, रजब अल्लाह जो महीनो आहे। व शाबान शहरी, अब हमारे ख्याल के हेरे न ॾिसो, फरमायो त रजब शहरुल्लाह, रजब अल्लाह जो महीनो आहे। व शाबान शहरी, शाबान मां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो आहे। व रमज़ान उम्मती, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं शाबान जो चंड नज़र ईंदो हो त पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींहं ॻणींदा हुआ। साहबा फरमायो साईं छाजे लाइ? फरमायो इन करे मां ॾींहं ॻणियां थो त जीअं रमज़ान खे पहुचण जे लाइ का तकलीफ़ महसूस न थिए। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जॾहिं रमज़ानुल मुबारक जो चंड ॾिसबो आहे, अल्लाह ताला नंढा वॾा शैतान बधाए क़ैद कराईंदो आहे। ॿधो दरियानि जे ॿेटनि में बंद ज़ंजीरनि सां। हाणे रमज़ान में शैतान ॿधल आहे। तव्हां चवंदो मौलवी साहब शैतान त ॿधल आहे पर कम त अञा तिखो थो हले। 11 महीननि वारी स्पीड शैतान वारी हिकिड़े महीने में भी हले थी। स्पीड त आहे न, असर त रहियल आहे। तव्हां असांजो अज़ीज़ वॾे में वॾो दुश्मन जेको आहे उहो शैतान आहे। कुरान तो फरमाए क़यामत वारे ॾींहं अल्लाह ताला बानन को पुछा कंदो, नमाज न पढ़ेव, परायो हक़ छो खाधव? पोइ सभु माण्हू चवंदा साईं असांखे शैतान भुलायो। अब कंहिं भुलायो? अब चवंदा हूं न बा शैतान वॾो चंडरो आहे। हे कुरान तो फरमाए शैतान जहन्नम थी वाइज कंदो। फरमा तो कुरान वकाल शैतान लम्मा कुज़ियल अम्रु, वकाल शैतान चवंदो शैतान लम्मा कुज़ियल अम्रु, अड़े माते जे बको था तव्हां मांखे ॾिठो? शैतान चवंदो। अब तव्हां शैतान ॾिठो आहे? ॻाल्हाईंदा हलो, ॾिठो ई कोन्हे। लम्मा कुज़ियल अम्रु, माते जे बको था तव्हां मांखे ॾिठो? इन्नल्लाह वादकुम वादल हक़, मुंहिंजा वाइदा कूड़ा हाओ, अल्लाह जा वाइदा सच्चा हाओ। पर तव्हां मां जहिड़ा चंडरा थी पियो। फला तलूमूनी वलूमू अनफुसकुम, फरमाया हाणे माते फिटकार न कयो, फिटकार पंहिंजे नफ़्सन ते कयो। हाणे माते न कयो तोहमत इल्ज़ाम, माते न आणो, तव्हां मां जहिड़ा चंडरा थी पियो न। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शैतान को पुछो त शैतान तोखों वधीक को बुरो माण्हू आहे? अब तव्हां असांजी नज़रनि में बुरो शैतान आहे न? ॻाल्हायो वधा। तव्हां असांजी नज़रनि में बुरो केरा? शैतान। नबी साईं शैतान को पुछो शैतान तोखां वधीक को बुरो माण्हू आहे? चई हा साईं हिकिड़ो मांखों वधीक बुरो थई। चई कहिड़ो? चई जेको ॿिए जी इज़त शोहरत अच्छा कपिड़ा लय ॾिसी करे चवे अलाह मांखे भल न ॾे पर इन खां त खस।
हाणे त ईअं कोन्हे न मां तव्हां जी ॻाल्हि नथो कयां बाबा मां त तव्हां पाण ॾिसंदो हाणे त ईअं कोन्हे न हसद साड़ खाई वियो फरमातो कुरान हेॾे ख्याल रीस जायज़ आहे हूस जायज़ कोन्हे रीस ईअं हो नमाज़ी आहे मां छो न पढ़ा हो ख़ैर ख़ैरात सखी आहे गरीब मिसकीन मोहताज खाराए थो मां छो न खारायां बाक़ी इहा अथव हूस अड़े कल कलो गोॾियो हेड़ो हो अॼु वरी ॾिसे थो जवान जी लाइ हरू भरू पाण खे पुछड़ो करणो आहे ॿियो हिन में थींदो त कुझु कोन्हे जंहिंखे रब इज़त ॾिनी आहे उनखे कोई बि ज़लील करे नथो सघे या कोई करे सघंदो आहे ॻाल्हायो त मां त हा न जी वर्दी ॾींदा हलो बाबा फरमातो कुरान हा कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तनज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर कुरान में फरमातो मुंहिंजा नबी सॾे चवे न मुल्कनि जो मालिक मां अल्लाह वणे त कंहिंखे बादशाही ॾियां वणे त कंहिंखे गदागर बणायां वणे त कंहिंखे इज़त ॾियां वणे त कंहिंखे ज़लील कयां अदा भले दुनिया चाहे फिलानो ज़लील थिए पर जंहिंखे रब इज़त वारो करे उनखे केरु ज़लील फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साड़ो नेकिन खे ईअं साड़ींदो अथव जीअं सुकनि कखनि खे बाहि साड़े छा सड़ मो फ़ाइदो कहिड़ो सड़ी 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 अबा इमामुल अंबिया सल्लल्लाहु फरमायो न कंहिंखां सड़ो न कंहिंखे साड़ियो तवज्जो आहे न साड़ो ईअं गुनाहन खे नेकिन खे साड़ींदो अथव जीअं सुकनि कखनि खे बाहि साड़े ऐं नबी साईं फरमायो त शैतान चयो मांखो वधीक उहो माण्हू बुरो आहे जेको ॿिए जी इज़त ऐं शोहरत ॾिसी पोइ साड़ मो चवे त रब मांखे भल न ॾे पर इन खां खस हाणे साड़ कोन्हे ॻाल्हायो ई नथा छा फ़ाइदो कुझु फ़ाइदो कोन्हे पर जेकॾहिं माण्हू ईअं चवे अदा अलाह जो फज़ल हो अॻ में ग़रीब हो हाणे अलाह ॾिनो अथसि दा पंहिंजी मानी मच्छीअ जे लाइक़ु थियो आहे अलाह सां इन खे ॾिनो थी इन जे सदके हिलाल रोज़ी मुंहिंजी में बि बरकत ॾे हाणे इहा दिलि कुशाई आहे साड़ में फ़ाइदो कोन्हे छा चयो कुरान इन्नल्लाह वादकुम वादल हक मुंहिंजा वाइदा कूड़ा हा अल्लाह जा वाइदा सच्चा हा पर तहां मां जड़ा चंडरा थी पियाओ फला तलूमोनी वलूमो अनफुसकुम हाणे माते फिटकार न कयो फिटकार पंहिंजे नफ़्सन ते कयो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो रमज़ानुल मुबारक जो चंड नज़र आयो अल्लाह ताला नंढा वॾा शैतान ॿधाए क़ैद कराए छॾिया शैतान ॿधजी विया ऐं हाणे जीअं रमज़ान जो चंड नज़र आयो हमरा शीशी हथ में खई मौलवी साहब राति खो वठी तबियत टुड़की पई आहे सभु कंहिंखे बहानो हथ में को थो चवे मां बीमार हां को थो चवे मां मुसाफ़िर आहियां ठीकु आहे बाबा जेकॾहिं हक़ी बीमार आहे हक़ी मुसाफ़िर आहे त पोइ उन ते आसानी आहे बाक़ी बीमार बि न मां त चवंदो आहियां न तव्हांजी नियत ख़राबु आहे तव्हांजी तबियत सही आहे नियत ख़राबु आहे ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको रमज़ान जा रोज़ा नथो रखे मुसाफ़िर बि न आहे बीमार बि न आहे ॿुधो कन खोले क़यामत में न चवंदव त आया मानी खाधियूं विया हलिया असांखे इहे ॻाल्हियूं त ॿुधायूं ई कोन असां त पंहिंजी जान छॾायूं तव्हां ॼाणियो त अलाह ॼाणे अलाह कंदो हर मुस्लमान ते अलाह पंहिंजे महबूब जे सदके फज़ल कंदो पर ॿुधायूं त सही न हक़ त ॿुधायूं न चऊं त सही न अल्लाह फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमार भी ना है मुसाफिर भी ना है रमजान जा रोजा नथो रखे उन माण्हूअ खे चओ मुंहिंजे नबी फरमायो ईदगाह में ना अचे ईद में ना अचे ईद रोज़ेदार जे मज़दूरी जे मिलण जो ॾींहुं इन रोज़ा कोन रखिया ऐं ॿुधो हेॾे वो मुंहिंजा साईं इमामुल अंबिया फरमायो बेरोज़ा आहे त क़यामत वारे ॾींहुं मुसाफिर भी ना है मरीज़ भी ना है झूर कुराड़ो भी ना है हाणे नथो रखे रोज़ो ताकत जे हूंदे नथो रखे क़यामत वारे ॾींहुं रड़ियूं कंदो दाहूं कंदो अलाह साईं हिकु पाणी जो ढुक खां सिकाईंदुसि
मानी जे गिराह सिकाईंदुस पर रमज़ान हिकड़ा आया हिकड़ा वया तवां असां के हयाती ते एतमाद आहे बा रमज़ान खोड़ ईंदा पर तवां असां हुजण वाला न अज वक्त ऐं मौक़ो थव रमज़ान जो कदर कयो फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रमज़ानुल मुबारक जो जने चंड ॾिसबो अल्लाह ताला मलाइकन के तो फरमाए मलाइकाओ काई तारीख आ रमज़ान जी जैसे पेरी फरमाए रमज़ान बरकत वारो महीनो आओ रमज़ान जे सदके 10 लख कैदी जहन्नम मो आजाद करे रमज़ान जे सदके जन्नत में दाखिल कियो घणा लख बा 10 लख वरी बी रात वरी 10 लख बिया घणा थिया 20 लख हर रात में इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो 10 लख कैदी अल्लाह साईं रमज़ान जे सदके जहन्नम मो आजाद करे जन्नत में दाखिल कंदो अब 10 ॾींहनि में घणा थींदा करोड़ अब 10 ॾींहनि में करोड़ 20 ॾींहनि में 2 करोड़ 30 ॾींहनि में 3 करोड़ रमज़ान जे महीने में 3 करोड़ माण्हुनि खे अल्लाह ताला जहन्नम मो आजाद करे रमज़ान जे सदके जन्नत में दाखिल कंदो आहे वरी फरमा तो कुरान इन्ना नज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइका फरमाए रमज़ान में एक एड़ी रात आ जंहिंजो नालो लैलतुल क़द्र जी रात आ फरमाए जेका 1000 महीनन जे रातन खां हिकड़ी रात भली आ 1000 महीनन जे रातन खां हिकड़ी रात भली आ उन रात जो नालो आ लैलतुल क़द्र फरमाए जेके हिकड़ी रात हथ अची वई अल्लाह ताला उन हिकड़ी रात में 83 साल 4 महीनन जा गुनाह माफ करे छडींदुस घणा साल बा 83 साल 4 महीना साईं भला आहे केड़ी उहा रात फरमाऊं तो रमज़ान जे पोएं ॾहाके में ॻोल्हियोस या 21 जी रात हूंदी या 23 जी या 25 जी या 27 या 29 पर हजरत इब्न अब्बास खां रवायत आ त अल्लाह साईं लैलतुल क़द्र जो 3 दफा कुरान पाक में नालो आंदो आ गणी जो इन्ना अनज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर घणा दफा नालो आयो हिकड़ी लैलतुल क़द्र में 9 हर्फ आहिनि ऐं 3 दफा अल्लाह साईं लैलतुल क़द्र जो नालो आंदो आ 9 खे 3 सां ज़र्ब कयो त घणो थींदो 3 27 माना इहो इशारो आ त रमज़ान जी 27 रात थव लैलतुल क़द्र जी रात फरमा तो कुरान तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम अल्लाह ताला नूरी मलाइकन जो सरदार जिब्रील अमीन के तो फरमाए ओ नूरी मलाइकन जा सरदार जिब्राइल आसमान तो टोला वफद जत्था जमातों करे इमामुल अंबिया सल्लम जी उम्मत जे लाए तू नूरी मलाइक जिब्रील मगफिरत जी दुआ घुर त तो नूरी मलाइक जिब्रील जी दुआ कबूल करे मुहम्मदुर रसूलुल्लाह जी उम्मत के माफी देई जन्नत देई मुहम्मदुर रसूलुल्लाह जी दिल ठारे छड्या अब एडे वो साईं लैलतुल क़द्र जी रात अल्लाह जो नूरी मलाइक रूह मा तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा उलमा लिखियो आ त रूह मा मुराद है नूरी मलाइकन जो सरदार जिब्रील अमीन अल्लाह तो फरमाए त जेके आसमान ते मलाइक आहिनि ना नूरी मलाइकन जा टोला वफद जत्था जमातूं करे आसमान तां लही वञी हिन लैलतुल क़द्र जी रात मुंहिंजे मुहम्मदुर रसूलुल्लाह जी उम्मत जे लाइ मगफिरत जी दुआ घुर त तो नूरी मलाइक जिब्रील अमीन जी दुआ खे क़बूल करे मोहम्मद अरबी जी उम्मत के माफ़ी ॾेई लैलतुल क़द्र जी रात में मुहम्मदुर रसूलुल्लाह जी दिल ठारे छॾिया
अबा ईमान बिन शयुनि जे विच में थो तवजो कजो वो ब शयूं कहिड़ियूं अल ईमान बैनल खौफ वर रजा फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान बिन शयुनि जे विच में आओ हिकु खुदा जो खौफ ॿियो उम्मीद ये जेके असां चवंदा आहियूं न बा रोज़न वोज़न ते नाहे हज वज ते नाहे निमाज़न बिमाज़न ते नाहे जट खोड़ चवंदा आहिनि कसम अथव अलाह जो निमाज़ त थी वरी बिमाज़ छा आहे रोज़ो तो थियो बोझो छाए हज तो थियो बज छाए रोज़े बोझे ते ना है छो ना है अल ईमान बैनल खौफ वर रजा औ कमा क़ाल फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा ईमान बिन शयुनि जे विच में आओ हिकु निभा उम्मीद ॿियो अल्लाह जो खौफ अल्लाह जी रहमत में उम्मीद भी हुजे खौफ भी वरी छा चवंदा अबा अघे त पाव न त मणन खे ई मोटा ऐं भेटाई छा चयो कत भी कंब भी हुते तोरी दर तिखा थी अघे त पाव न त मणन खे ई मोटा करे त भी डरे न करे त भी डरे न निमाज़न ते छो न आहे फरमा तो कुरान इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात फलहुम अजरुन गैरु ममनून। कुरान तो फरमा जन ईमान आंदो अमल सालिह कयाऊं अल्लाह ताला फरमायो जन्नत ॾींदो मान एड़ी ओ जंहिंजे चौधारी नेमतूं ई नेमतूं रखियूं आहिनि। जन्नत अमलन जी जाइ अमल हूंदा त जन्नत हिकु खौफ ॿियो उम्मीद छा तो फरमाए कुरान तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अमरिन सलाम। नूरी मलाइकन जो सरदार अची करे सलाम तो पेश करे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे पर बिन माण्हुनि खे जिब्रील अमीन लैलतुल क़द्र जी रात भी सलाम न कंदो आहे। उहे ॿ माण्हू कहिड़ा हिकु शराब जो आदी आहे शराब पिए थो तौबा नथो करे त इन लैलतुल क़द्र जी रात अल्लाह साईं इमामुल अंबिया जी हर उम्मत खे या उम्मताणीअ खे सलाम पेश कंदो आहे ऐं माफ़ी जा दरवाज़ा खुलंदा आहिनि पर जेको शराब जो आदी आहे तौबा नथो करे जिब्रील इन खे बि सलाम नथो चवे। हिकु ॿियो जेको हराम खाए थो पराए माल ते गुज़ारो अथसि इन माण्हू ते भी जिब्रील लैलतुल क़द्र जी रात सलाम नथो चवे। असां तहां जो खाइण कॾहिं सोचियो आहे खाऊं त था पर हिलाल जो अलाए हराम जो व मतअमुहु हरामुन व मशरबुहु हरामुन व मलबसुहु हरामुन व क़ुज़िय बिल हराम औ कमा क़ाल। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो खाइण हराम जंहिंजो पीअण हराम जंहिंजो लिबास हराम जंहिंजो सॼो जिस्म हराम जे माल ते पलियल आहे इहो माण्हू तोणे जो मस्जिद नबवी बैतुल्लाह में वञी दुआ घुरंदो न त बि ख़ुदा तो फरमाए मलाइको दुआ मोटाए बूथ में हूंदसि। नबी जी हदीस न हुजे मां हक़ जेका चोर सां सज़ा उहा मासा जी हदीस न हुजे त हराम जो आदी आहे इन खे भी लैलतुल क़द्र जी रात में जिब्रील सलाम नथो चवे। फरमाए जॾहिं लैलतुल क़द्र जी रात ईंदी आहे अल्लाह ताला फरमा थो मलाइको चए जी मुंहिंजा साईं जेतिरा सॼे महीने में कैदी आज़ाद कया अथव हिन हिकिड़ी रात लैलतुल क़द्र जी में वरी ओतिरा आज़ाद कयो। 3 करोड़ माण्हू सॼे महीने में अल्लाह साईं रमज़ान जे सदके जन्नत में दाख़िल थो करे पर जॾहिं लैलतुल क़द्र जी रात ईंदी आहे त अल्लाह साईं उन सॼे महीने जेतिरा हिकिड़ी रात में आज़ाद कंदो आहे। माना 3 करोड़ सॼे महीने में और लैलतुल क़द्र जी रात वरी 3 करोड़ हिक रात में माना रमज़ान जे सदके 6 करोड़ माण्हुनि खे अल्लाह साईं रमज़ान जे सदके जहन्नम आज़ाद करे जन्नत में दाख़िल कंदो। रमज़ान एॾो बाबरकत महीनो आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो भला ख़बर कीअं पवे त मांखे लैलतुल क़द्र नसीब थी।
उन जी निशानी इहा है त जॾहिं माण्हू ज़िक्र अज़कार करे थो नमाज पढ़े थो पोइ जंहिं माण्हूअ जी दिल पंहिंजो पाण नरम थी पई दिल पंहिंजो पाण नरम थी पई अखियुनि मां पंहिंजो पाण पाणी हलियुसि इहो माण्हू सम्झे त मूंखे लैलतुल क़द्र नसीब थी इहा उन लैलतुल क़द्र जे मिलण जी निशानी आहे।